सिंध हाई कोर्ट आइनी बेंचनि जे क़याम खां पोइ आइनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी खां इनकार करे छॾियो आहे। एबीसीए जे मसइले ते दरख़्वास्त जी फौरी ॿुधणी जी दरख़्वास्त मुंहिंजो केस आर्टिकल 199 जे तहत अचे थो। वकील दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे सूबाई हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत या इदारनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी आइनी बेंच कंदी। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो चवणु आहे तव्हां जस्टिस के आगा खां इजाज़त वठो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो चवणु आहे अदालत नैब कॉल अप नोटिस अकाउंट्स डिफ्रीज़ करण ऐं तहफ़ुज़ी फ़रहामी समेत ॿिया केस ॿुधण खां मौज़रत करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट आइनी बेंचनि जे क़याम खां पोइ आइनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी खां इनकार करे छॾियो आहे। एबीसीए जे मसइले ते दरख़्वास्त जी फौरी ॿुधणी जी दरख़्वास्त कई वई आहे। मुंहिंजो केस आर्टिकल 199 जे तहत अचे थो। वकील जे दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे सूबाई हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत या इदारनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी आइनी बेंच कंदी आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो चवणु आहे तव्हां जस्टिस के आगा खां इजाज़त वठो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो चवणु आहे सिंध हाई कोर्ट आइनी बेंचनि जे क़याम खां पोइ आइनी दरख़्वास्तुनि जी ॿुधणी खां इनकार करे छॾियो आहे। एबीसीए जी मसइले ते दरख़्वास्त जी फौरी ॿुधणी जी दरख़्वास्त कई आहे। मुंहिंजो केस आर्टिकल 199 तहत अचे थो। वकील जो चवणु आहे सूबाई हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत या इदारनि ख़िलाफ़ केस जी ॿुधणी आइनी बेंच कंदी आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर पारां इहो चवणु आहे जॾहिं त तव्हां जस्टिस के आगा खां इजाज़त वठो। जस्टिस सलाहुद्दीन पंवर जो इहो चवणु आहे अदालत नेब कॉल ऐप नोटिस अकाउंट्स डिफ्रीज़ करण ऐं तहफ़ुज़ जी फ़रहामी समेत ॿिया केस ॿुधण खां माज़रत करे छॾी आहे।